प्यार जो परड़ूं कयो हो। सोटी केरा की छोकरी आई तू छो वठी आएं हिते? सोट ही मज़लूम छोकरी आ ऐं मां तव्हां वटि इनखे साम छॾण आयो आहियां। हाँ सौट असां तुंहिंजी ॻाल्हि कोन सम्झी सघियासीं। खुली ॻाल्हि कर, आख़िर ॻाल्हि छा आहे? भली तेरे मूंखे कोई एतराज़ न आहे। तव्हांजी वॾी महिरबानी सोट। हाकिम खान हिन छोकरी खे अंदरि वठी अच। हाज़िर था साईं। अच छोकरी। पर इहो ख़्यालु रखिजो त हिन ॻाल्हि जी कंहिंखे बि ख़बर न पवे। सोट तू बेफ़िक्र थी वञ, कंहिंखे का ख़बर कान पवंदी। जी भेण भजी आई त मुछो हेॾो करे घुमे हेॾो माण्हू गॾु ठही कोन थो। हाँ उस्ताद चमी सच तो बिल्कुल बिल्कुल सही तो चवी। उन्हें गोलो तमीज़ सां अरे पंहिंजी भेण खे मार हुन ते गैरत कर गैर आहे तॾहिं सां हालत ए ओए हाँ संभाल दे पंहिंजो घर कोन रहंदा न। तव्हां अचानक हिते? छोकरी ही असांजो घर आहे। असांजी जिते दिलि चवंदी उते ईंदासीं। तूं केरु थींदी आहीं मूंखां पुछण वारी? न न मुंहिंजो इहो मतिलबु त न हुयो। हिकिड़ी ॻाल्हि कन खोले ॿुधी छॾ। तूं असांजे सौट जाबर खां जो खून करे आई आहीं। मूंखे इहा ख़बर पइजी वई आहे तूं कातिल आहीं, कातिल। ऐं तोखे पुलिस ॻोल्हे पई। क़त्ल? हा न न मां क़त्ल नाहे कयो। पर तूं परेशान न थी, आऊं तोखे बचाईंदुसि। पर इन जे एवज़ तोखे हिकिड़ो कमु करणो पवंदो। न न मां इहो सभु नथी करे सघां। त पोइ ठीकु आहे, जीअं तुंहिंजी मर्ज़ी। पोइ चढ़ी वञ फांसी ते। असांखे कहिड़ो लाचार आहे तोखे बचाइण जे लाइ। पोइ चरी छोकिरी चवंदा आहिनि त न जिया त जहान आहे। वरी बि अॼोकी राति सोच, पर सुभाणे तुंहिंजी जवाब हा में हुअणु खपे। हींअर आऊं हलाए थो। सम्झ में नथो अचे त छोकिरी खे ज़मीन खाई वई या आसमान। हेतिरी छोकिरी कानून जे चबे खां बची थी ऐं होॾल जाबिर ख़ान जे भाउ जो ज़ोर लॻो पियो आहे त छोकिरी गिरफ़्तार थी। वञा त काॾे वञा? सर असां सॼे शहर में हर जात छापा आया। लॻे थो छोकिरी इन शहर में नाहे। सर लॻे थो छोकिरी शहर खां ॿाहिरि किथे निकल आहे। सर पंहिंजा जवान सही था चवनि। सर छोकिरी शहर में नाहे, किथे ॿाहिराड़ी में निकल हुजे। कानून जे चंबे खां बची न सघे हा। सर मिस्टर खुदा बख़्श, मूंखे 24 कलाक जे अंदरि अंदरि छोकिरी हिते खपे, छो त मुंहिंजो नालो इंस्पेक्टर बख़्श आहे। मां बख़्श त अॼु ताईं कंहिंखे बेख़बर छोकिरी छा सोचियो अथई? न न आऊं इहो हरगिज़ न कंदसि। त पोइ ठीकु आहे, तोखे अॼु मूंखां केरु न बचाए सघंदो। छॾ मूंखे, मां चवां थी मुंहिंजे वेझो न अच। छॾ मूंखे, छॾ मूंखे, मां चवां थी छॾ। हाकिम खान, हाकिम खान, हाकिम खान, तूं इहो कहिड़ो ख़ुदो कमु करे रहिया आहीं? हीउ त असां वटि साम आहे।
मूंखे तुंहिंजे करे लॻी आहे। ही चमार तुंहिंजे ज़िंदगी खे अज़ाब बणाए छॾींदी, अज़ाब। अम्मा ॾिस पंहिंजे पुट जी हालत, ॾिस तुंहिंजी धीअ त भॼी वञी हले कहिड़ो घर आबाद कयो, पर तुंहिंजो ही पुट अॼु दुनिया जी नज़रनि में बदनाम थी वियो आहे। तूं त हिते सकून जी निंड सुती पई आहीं, पर दुनिया जा ताना मूंखे जीअण नथा ॾियनि। सभई चवनि था ॾिसो इहो भाॼोकर जो भाउ अथव। अम्मा ॾिस हालत, ॾिस मुंहिंजी हालत। अम्मा दुनिया वारनि खे चओ त मूंखे सुकून सां रहण ॾीन, या मूंखे बि पाण ॾे घुराए। पुट एतिरो छो थो रोईं, कुझु अकुल सिख। इहो तूं छा पियो चईं? इन दुनिया में तुंहिंजो केरु कोन्हे, असीं तुंहिंजा पंहिंजा न आहियूं। सोट शाबाश अथई, तूं असांखे पंहिंजो कोन थो सम्झी। तुंहिंजी भेण जेकॾहिं मूंसां शादी न कई, इन में तुंहिंजो कहिड़ो ॾोह आहे? पोइ तव्हां उन माण्हुनि खे झलियो न, जेके मूंखे चवंदा आहिनि तव्हां भाॼोकर जो भाउ आहीं। पर असां त कॾहिं तोखे मयार न आहे ॾिनी, तूं छो परेशान आहीं? कुझु न आहे सोट, ॿिया दुनिया वारा कहिड़ा वरी खीर जा धोतल आहिनि। उथ त हलूं घर। प्यार जो परड़ू कयो हो। सर मूंखे ख़बर पई आहे त जाबर ख़ान जी कातिल छोकिरी अञा ताईं नथी मिले। जेकॾहिं आउं हुनजे गिरफ़्तारी में तव्हांजी हेल्प करायां त पोइ? वैसे तव्हां असांजी हेल्प कंदव त असांजा सभु मसइला हल थी वेंदा। वॾी महिरबानी तव्हांजी थी। पर हुन में मुंहिंजी हिकिड़ी शर्त आहे, हुन छोकिरी खे सज़ा हर हाल में लॻणु खपे। रईस मां कलम अहिड़ा हणी छॾींदोसांसि जो सॼी ज़िंदगी जेल चकी, छो त मुंहिंजो नालो बख़्शियल आहे। मां बख़्श काॾे ताईं कंहिंखे कयो न आहे। त पोइ ठीकु आहे, तव्हां हींअर ई मूंसां गॾु हलो, ऐं तव्हांखे छोकिरी गिरफ़्तार कराए ॾियां। मिस्टर ख़ुदा बख़्श, तव्हां गाॾी तयारु कयो ऐं हींअर हलो था। यस सर, हींअर ई गाॾी तयारु करायूं था। छोकिरी हिन जे लाइ त असां वॾा परेशान हुआसीं। हाणे तुंहिंजी बि परेशानी ख़तम, असांजी बि। वठी हलीस हल। हाकिम खान, सोट साबिर पंहिंजी अमानत वठण आयो आहे ऐं चवे थो त अॼु हुनखे मां दारुलमान पेश कंदुसि। वञ तूं छोकिरी नाइला खे वठी आ। अदा वॾा, जॾहिं मूंखे ख़बर पई हू असांजे सौट जी कातिल हुई, तॾहिं मूं हुनखे गिरफ़्तार करायो। छा? अदा वॾा, हू हिकु खूनी आहे। कानून जी मदद करणु असांजो फर्ज़ु आहे। अड़े ज़ालिम, तो कहिड़ो कहर करे छॾियो। हिकु मज़लूम न्याणी असां वटि साम्हूं हुई
ऐं तो वरी उनखे अञा गिरफ़्तार करा छॾियो निकिरी वञे था तूं मुंहिंजो भाउ ई न आहीं हा हा वञा थो तुंहिंजे घर मां संभाल पंहिंजो घर वाह फिरोज खान वाह साम जी हिफ़ाज़त करण को तव्हां मां सिखे मूंखे ॾाढो अफ़सोस थो थिए सिंध जा माण्हू त सामन ते सिर ॾियण वारा आहिनि सिर पुट कयो त तमामु ग़लति थो पर ठीकु आहे मां हींअर ई थाणे ते वञा थो छोरी एतिरो टाइम तोखे अॻु में मानी ॾेई विया ऐं अञा कोन खाधे छो खाई नथी न न मां मानी न खाईंदमि छोरी मानी न खाईंदे पोइ जींदे कीअं तोखे खाइणा आहिनि पादर तॾहिं थोरो टीको करे छोरी तोखे अगरि जे साहब घुराए त सच सच ॿुधाइजांइ हा हा जेको जवाब आहे मां उहो ई ॾींदसि छोरी सच सच ॻाल्हाइजांइ अचो हलो छोरी सच सच ॿुधा फोन करण में ॿिया तोसां गॾु केरु आहे ॿुधा साहब मुंहिंजो इहो ई जवाब आहे त मां अकेली उनखे मारियो आहे छोरे जेतिरो सच ॿुधाईंदे न ओतिरो बचा थींदे कूड़ ॻाल्हाईंदे पोइ असुली काठ में पवंदे इहो ई सच आहे जेको मां तव्हांखे ॿुधायां थी छोरी सर ख़ुदा बख़्श सही थो चवई सच ॻाल्हाईंदीअ त बचंदीअ कूड़ इहो बि इंस्पेक्टर बख्शल जी अॻियां तोखे शायदि ख़बर न आहे मां जो नालो इंस्पेक्टर बख्शल आहे मां बख़्श अॼु ताईं कंहिंखे कयो न आहे लॻे थो त तुंहिंजे ख़ातिरदारी जे लाइ लेडीज़ पुलिस खे ॿुधाइणी पवंदी ईअं तूं सची हरकत साहब तव्हां भले कुझु बि कयो मुंहिंजो जवाब कल्ह बि इहो हो अॼु बि इहो आहे ऐं सुभाणे बि इहो ई हूंदो प्यार जो परड़ूं कयो हो हिन तव्हांजी ज़मानत ॾेई छॾी आहे ऐं मूं पूरी जांच कई आहे तव्हां बेशक खून कयो आहे ऐं तव्हां ते बि घणो ई ज़ुल्म थियो आहे का बि सिंध जी न्याणी पंहिंजे मथां एॾा ज़ुल्म बर्दाश्त कान करे सघे तव्हांजी वॾी महिरबानी जो तव्हां सच ताईं पहुता ऐं तव्हांखे इहा बि ख़बर पइजी वई त सच छा आहे ऐं कूड़ छा आहे सुठो थियो तव्हांजी वक़्त ते अखियूं खुली वयूं हिननि माशरे में अहिड़ा ज़ालिम माण्हू आहिनि जेके तव्हां जहिड़े मासूम न्याणियुनि खे प्यार जे ॼार में फासाए पोइ अॻिते वञी खपाए था छॾनि मां आहियां इंस्पेक्टर बख्शल अॼु ताईं बख़्श त कंहिंखे कयो न आहे पर अॼु मां तोखे बख़्श कयां थो तूं हलियो वञ हिन जो पूरो पूरो ख़्यालु रखजांइ ऐं हिन खे पंहिंजे घर वारनि सां मिलाइजांइ उहो तो ते फर्ज़ु आहे इंस्पेक्टर साहब तव्हांजी वॾी महिरबानी जेसि ताईं मुंहिंजी सिसी में साहु आहिनि मां हिन खे पंहिंजी मंज़िल ते ज़रूरु पुॼाईंदुसि बेस नंढा हाणे तव्हां वञी सघो था यार ॿुधो आहे त नाइला जाबिर ख़ान जो खून करे उतां फरार थी वई आहे अरे इहो त मूं बि ॿुधो आहे पर धूड़ वञी पाए त हिनमें पंहिंजो छा नादिर जेका वॾे माण्हू जाबिर ख़ान जो खून करे सघे थी उहा तोखे बख़्श कान कंदी पंहिंजी अहिड़ियुनि ते अख ई कान ॿुधे छो त नादर नहनि ते नाग नचाईंदो आहे तव्हांखे अगरि ॿी का छोकिरी अख में आहे त उनजो नालो ॿुधायो छो त हाणे नाइला वारा पैसा ख़तमु थियण वारा आहिनि ऐं उन छोकिरीअ खे फासाए वरी ॿियो को माल हथ में ठठ कयो पर तूं उहा रक़म हज़म कोन करे सघंदे बेज़मीर इंसान यकीन कर नाइला मूं इहो सभु कुझु मजबूरी में कयो आहे मजबूर हुअसि अचु आउं तोखे सभु हक़ीक़त ॿुधायां थो न त आउं अहिड़ो न आहियां तूं कहिड़ो ई इहो मूंखां वधीक तोखे केरु सुञाणे नाइला तूं मुंहिंजी ॻाल्हि त ॿुध मां तोखे सभु कुझु ॿुधायां थो आउं मञा थो नाइला मां तुंहिंजो वॾो गुनहगार आहियां पर माफ़ी वठण वारे खे त रब बि माफ़ करे छॾींदो आहे नादिर न तूं इन क़ाबिल आहीं जो तुंहिंजी का ॻाल्हि ॿुधिजे ऐं न तूं इन क़ाबिल आहीं जो तोखे माफ़ कजे छो त तूं मासूम न्याणियुनि जे अरमाननि जो कातिल आहीं कातिल नांग तोखे माफ़ कयां त तूं वरी जी ॿिए कंहिंखे ॾंगी घटि
घटि में घटि मुंहिंजे हूंदे हाणे का ॿी नाइला बर्बाद न थींदी। न न नाइला न, मरण लाइ तयार थी। फायर न कजां नाइला न। नाइला हाणे तूं पंहिंजो पाण खे कानून जे हवाले कर ऐं पंहिंजो वाइदो पूरो कर। मां तुंहिंजी मदद एसि ताईं करे सघुसि। ऐं पंहिंजो वाइदो ज़रूरु निभाईंदसि, पर अञा उहो वक़्तु न आहे आयो। छा मतिलब अञा वक़्तु कोन्हे आयो? ऐं अञा घर वेंदसि, पंहिंजे पीउ ऐं भाउ खां माफ़ी वठंदसि, जंहिंजी इज़त जो मुंहिंजो जनाज़ो कढियो आहे। ओ नो, मजीद जी सर। डेथ बॉडी जो कोन पोस्टमार्टम जे लाइ खणी हलो। जी सर। खबरदार, मां पंहिंजे बाबा सां मिलण आई आहियां ऐं हुननि खां माफ़ी वठण आई आहियां। ये कारिया हिन असांजी सॼी पाड़े खे बदनाम कयो आहे। असां हिनखे ज़िंदा कोन छॾींदासीं। ॾिसो इहो तव्हां ग़लति पिया कयो। जीअं तव्हां था चाहियो ईअं नाहे थींदो। मां गुनहगार त पंहिंजे पीउ ऐं भाउ जी आहियां, तव्हां छो मूं ते नाराज़ आहियो? पत्थर ॾिसो था, इस्लाम में बि आहे त हुनखे ज़मीन में ज़िंदा ॻाड़े ऐं संसार कयो वञे। तव्हां इस्लाम जे हुकुम जी ॻाल्हि था कयो न? त पोइ ठीकु आहे, मां अलाह खे हाज़ुर नाज़ुर सम्झी हीली को कढियो आहे ऐं पहिरियों पत्थर उहो हणे जंहिं को बि गुनाह न कयो हुजे। मां वाकई ग़लति हुयुसि ऐं सभिनी खे टोकींदो रहियुसि। महिरबानी करे मूंखे माफ़ करे छॾिजो। मां हिन खे पंहिंजे पीउ जे घर वठी थो वञा। हिन जो पीउ त चिड़ियो थी वियो आहे, घर त कोन हूंदो। ॾिसो कंहिं गिटी में वटि मिली वञे। बाबा 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 मां तव्हांजी गुनहगार आहियां, मूंखे माफ़ कजो। बाबा 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 मूंखे माफ़ कर, आउं तुंहिंजी गुनहगार आहियां बाबा। न प्यार जो पढ़णो कयां, न तूं अॼु हाल में हुजी हा। बाबा उथी न, बाबा मूंसां ॻाल्हाए न। मूंखां ग़लती न पर गलतान थियो आहे। मां अॼु सिंध जी हर न्याणी खे इहो चवण थी चाहियां त वालिदिन कॾहिं बि औलाद जा दुश्मन न आहिनि थींदा। जेको औलाद मूं वांगुरु ग़लति कदम खणंदो आहे उहो मूं वांगुरु ईअं ई बर्बाद थींदो आहे। कॾहिं बि सिंध जी का न्याणी मूं वांगुरु पंहिंजे माइटनि खे न ठुकराए, छो त सभु धोखो आहे। कुझु ई न आहे रखियो हिन कसमनामनि में, कुझु ई न आहे रखियो हिन प्यार जे परणनि में। मां तुंहिंजी गुनहगार आहियां बाबा, मूंखे माफ़ करे छॾिजां। बाबा मूंखे माफ़ करे छॾिजां। नैला, ओ नैला, नैला। मां त हिनखे कानून जे हवाले करण पियो चाहियां, पर हिन पंहिंजे पाण खे अलाह जे हवाले करे छॾियो।